वालेकुम दोस्तों, आऊं आहियां तव्हां सां गॾु तव्हांजो पंहिंजो मूंखे चवंदा नूर सरार जो दोस्तों। अॼु तव्हां सां गॾु आहियूं कराची जे सफ़र ते। जीअं कराची वञूं पिया, कराची में असांजी रिकॉर्डिंग आहे ऐं आवाज़ टीवी ते। त अॼु सोचियुमि त छो न तव्हां सां थोरो राब्तो कजे ऐं तव्हां सां बि खिल भोग थिजे। मूंसां गॾु गुलाम अली पालारी साहब आहे। आजिज़ गुलाम अली पालारी साहब मुंहिंजी नज़र अॻियां आहे, तव्हां सां कोन्हे, इन करे छो त अॻियां गाॾी हलायां पियो, इन करे छो त ड्राइविंग करदे जेको आहे न तमामु घणो एहतियात करिणो पवंदो आहे ऐं ॻाल्हायां पियो पर मुंहिंजी नज़र अॻियां आहे। सो इन जे करे छो त असीं आहियूं शौक़ीन ड्राइवर, इन जे करे एहतियात सां। त आजिज़ गुलाम अली पालारी साहब असांजो तमामु बहितरीनु आर्टिस्ट, उहो मूंसां गॾु आहे। ऐं असांजो प्यारो दोस्त हरदल अज़ीज़ दोस्त GM कातियार साहब, उहे बि मूंसां गॾु आहिनि। ऐं अॼु असांजा दोस्त असां सां गॾु आहिनि। ऐं असांजो नंढड़ो मुज़म्मिल मुंहिंजो भाइटो, उहो बि असां सां गॾु मौजूदु आहे। त असां सां गॾु रहो। अॼु तव्हांखे शूट ॾेखारींदासीं, जेका असांजी आवाज़ टीवी जी जेका शूट आहे, जेको A to Z प्रोग्राम असांजो हले पियो, आवाज़ टीवी जो मशहूरु प्रोग्राम आहे, उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं, उनजी शूट बि ॾेखारींदासीं, उनजे आर्टिस्टनि सां हौसला बि तव्हांखे मिलाईंदासीं। त रहो असां सां गॾु, तव्हांखे अॼु ज़बरदस्त फन मिलण वारो आहे। त आख़िर ताईं असांजो इहो वीडियो ॾिसिजो ऐं तव्हांखे क्लिप्स बि ॾेखारींदासीं, कराची जा बि तव्हांखे क्लिप ॾेखारींदासीं, कराची जी रातियूं ॾेखारींदासीं। तव्हां कराची में रहो था त वेल एंड गुड, पर सिंध जे कुंड कुड़िछ में या पाकिस्तान जे कुंड कुड़िछ में या दुनिया जे कुंड कुड़िछ में रहो था त एशिया जो ॿियों नंबर वॾे में टियों नंबर वॾे शहर कराची, सिंध जी दिलि, असांजी जान कराची हलूं पिया। पोइ तव्हां सां कचहरी थिए थी। फ़िलहालु आउं ड्राइविंग कयां, बाबा डपु थो थिए, बचड़े वारा माण्हू हुयूं, पोइ वरी खां मसलो थी पवंदो। जी दोस्तों, हाणे असांजा कुझु दोस्त विया आहिनि कुझु नशे पते जे लाइ, मतिलबु को वॾो नशो पतो न, बल्कि इहो थोरो नालो नथो वठां छो त लाइव नालो वठणु सुठो कोन थो लॻे। ऐं मुंहिंजो भाइटो मूंसां गॾु हिते मौजूदु आहे। भाइटा, नालो ॿुधाए। मुज़म्मिल। बाबा जो नालो छा आहे? GM पूरो नालो ॿुधाए न। GM कातियार। तूं केॾां पियो वञी? कराची छाजे लाइ पियो वञी? शो ॾिसणु। चाचा जो शो ॾिसण पियो हले मुंहिंजो भाइटो, छो त सुभाणे छुटी आहे, सुभाणे संडे आहे, अॼु सैटरडे आहे, त सैटरडे नाइट खे सैटरडे नाइट खे इंजॉय करणु पियो हले। ऐं हाणे असां हिन वक़्तु गुलशन हदीद खां क्रॉस करे स्टील टाउन ते हिन वक़्तु मौजूदु आहियूं। स्टील टाउन ऐं हिते कायदेज़म पार्क बि आहे, त तव्हांखे ॿाहिरि जो थोरो मंज़र ॾेखारियां। यकीन अचो अचो मूंसां गॾु। इहा आहे ॿाहिरि जो मंज़र। पोयां मूंखे कायदेज़म पार्क आहे, कायदेज़म पार्क। ऐं कंहिं ज़माने में असां बि ईंदा हुआसीं, कंहिंसां गॾु टाइम पास कंदा हुआसीं, टाइम गुज़ारींदा हुआसीं, पर अॼु उहे ॾींहं यादि त अचनि, उहे ॻाल्हियूं यादि थियूं अचनि, पर असां करे कुझु कोन पिया सघूं। बहरहाल वक़्त जी हालात जी ॻाल्हि आहे। तो बहरहाल कायदेज़म पार्क जेको आहे सो आशिक़नि जे लाइ तमामु हिकिड़ो सुठो पार्क आहे, ख़ासि करे जोड़ियूं ते अची सघंदियूं। तॾहिं ॿुधायमि त कॾहिं कॾहिं असां बि ईंदा हुआसीं, असांजो टाइम हो जॾहिं लक्ष्य में लॻंदी हुई। पुॼी चुका आहिनि नशे पते जे लाइ विया हुया GM ऐं आजिज़ गुलाम अली। आजिज़ छा चवंदा? सफ़ीना वरती आहे बाबा। सफ़ीना नालो न वठो, बैंड लॻल आहे, नशे जो नालो न आहे वठणो। यार सफ़ीना हिकिड़ी खाइण जी शइ आहे, हर को खाईंदो आहे। अच्छा, हा चलो गुलाम अली इंजॉय करीबो न। ज़बरदस्त ॾाढो मज़ो पियो अचे। ऐं ॿियो त असांजो उस्ताद सीनियर उर्स नारे जो साहिबु असां सां गॾु आहे, त वधीक सफ़र में मज़ो पियो अचे। ऐं गॾु उन सां गॾु मुज़म्मिल बि आहे गॾु। हा, मुंहिंजो माना असांजो भाइटो हींअर कचहरी कई आहे। हा, असांजी कचहरी थी आहे। सो दोस्तो अॻियां हलूं था, अॻियां अञा सफ़र काफ़ी अॻियां आहे। सो बहरहाल असां सां गॾु रहिजो, तव्हांखे सफ़र जो मज़ो वठायूं।
कराची नगरिया में ये है कराची। कराची तो कराची के मंज़र देखें, कराची जो शहर ऐं कराची शहर जे हिन रोशनी में अची विया आहियूं त रश में असांजो जेको हिकिड़ो पर्सन आहे उहो शू करणु वियो आहे, भले शू करे अचे। ऐं ग़ुलाम अली आजिज़ ग़ुलाम अली बि पंहिंजे कम में खड़ो वेठो आहे। कीअं इंजॉय हले पियो न? ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हां बि असां सां गॾु इंजॉय कयो ऐं उर्स भाई सां गॾु कराची घुमण जो मज़ो ई कुझु ॿियो आहे। ऐं इहो मौक़ो आउं त चवंदुसि कि नसीब वारे खे मिलंदो आहे। ये मोहबतूं हिन फटफटी ते आहियूं ऐं जी दोस्तों असां हिन वक़्तु पुॼी चुका आहियूं आवाज़ टीवी जे गेट ते। बिल्कुलु आवाज़ टीवी मथे आवाज़ टीवी आहे। हे जेका बिल्डिंग तव्हां ॾिसो पिया इहा आवाज़ टीवी जी बिल्डिंग आहे ऐं आजिज़ ग़ुलाम अली ऐं असां ॿई पहुची चुका आहियूं ऐं कराची जी रोशनी में अची चुका आहियूं। कराची जी रोशनियूं तव्हां ॾिसो, हा हे आवाज़ टीवी जी गाॾियूं बीठियूं आहिनि। ये आवाज़ टीवी जी लाइव गाड़ी जेका ट्रांसमिशन कंदी आहे उहो गाड़ी आहे ऐं अञा मथे हलूं था पोइ ॿियो बि कुझु इलाही कुझु आहे अञा। जी दोस्तों असां फाइनली आवाज़ टीवी जे सेट ते पुॼी चुका आहियूं ऐं हुते सेटिंग हले पई। उन खां पोइ रिकॉर्डिंग शुरू थींदी। असांजो 4 कलाक थींदो प्रोग्राम। ॿ प्रोग्राम हलंदा। हिकिड़ो प्रोग्राम हलंदो छा चवंदा आहिनि रिकॉर्ड थींदो ऐं ॿियो हलंदो लाइव 11 खां 1 बजे A to Z हलंदो। अॼु बि हलंदो, सुभाणे बि हलंदो, यानी सैटरडे संडे लाइव असांखे तव्हां जेको ॾिसी सघो था आवाज़ टीवी जी स्क्रीन ते। त अॼु असां मौजूदु आहियूं, अची चुका आहियूं, उते लाइटिंग हले पई, कमु हले पियो। उन खां पोइ तव्हांखे बि उनजो दीदार कराईंदासीं बाक़ाइदा असां सां गॾु आख़िर ताईं। जी दोस्तों हिन वक़्तु आवाज़ टीवी जी सेट ते आहियूं ऐं असां सां गॾु मौजूदु आहे असांजो प्यारो दोस्त सिजावल संजराणी साहिबु। तमामु बहितरीनु आर्टिस्ट बि आहे ऐं हमेशह जेल में हूंदो आहे, इहो ई ज़िक्र हले पियो। सो प्यारो दोस्त आहे, जेल में ड्यूटी अथसि, ॿियो को मसइलो कोन्हे। ऐं असां सां गॾु असांजे सिंध जो तमामु बहितरीनु कॉमेडियन ऐं कॉमेडी जो किंग बि चई सघो था, बहितरीनु दोस्त असांजो साईं जावेद चाकाणी साहिब बि असां सां गॾु मौजूदु आहे। इहा आहे जावेद चाकाणी। साईं जुबानी चंडाणी राणो जे राणी गिदरो इन नानी 1 सिर खीर में 3 सिर पानी पोइ हाज़िरा वञी पंहिंजो मिस्टर चाकाणी। जावेद चाकाणी साहिबु इहो असां व्लॉग शुरू कयो आहे 6 खां। त असां सोचियो त अॼु जी रिकॉर्डिंग ॾेखारियूं त तव्हां जहिड़ा दोस्त बची विया त असांजे दोस्तनि खे चओ ख़ुदा जे वास्ते असांजो चैनल सब्सक्राइब कयो यार, पूरो ॾिसो। दोस्तों साथियों सजणों ते बेले तव्हां जेके जेके जिते आहियो, खट ते आहियो, पट ते आहियो, गॾा गाॾे ते आहियो, गांव ते चढ़ी पिया वञो, कार में आहियो, फटीअ ते आहियो, बस में आहियो, इहा ज़ाल जे अॻियां बेवस आहे। हिननि ग़रीब यतीम मिसकीन फ़क़ीर लावार सिंधी तव्हांखे पार था 100-200 दफ़ा 800 दफ़ा इन्हनि खे लाइक करो, इन्हनि जो बूथ ॾिसो। हाणे अहिड़ा ॿियाने जा बूथ मिलंदा आहिनि त तव्हां हिनखे लाइक करो, सब्सक्राइब करो। हाणे थी सघे त हिन निभागे जे इहो घंटी वारो बटण दॿाए छॾियो, निभागो न हूंदो न जान छुटंदी न। महिरबानी करो हिननि जो चैनल ॾिसो एतिरो पंहिंजे घर वारनि खे न ॾिसो, न त इन्हनि निभागनि जे चैनल खे ॾिसो। हा मतलब को असांखे 5 रुपया मिलनि जेको आहे असां आसे आसे में किना थी वियूं, न को असांजो मोनिटाइज़ थिए थो, न को जान छुटे थी। ऐं हूअं बि फनकार त तव्हांखे ख़बर आहे, पिनी वीचारा हर माण्हू फनकार थी पिया हले। टिकटॉक वारो ज़मानो अची वियो, हर माण्हू असांखां वधीक जेके उहे फनाकार थी पिया हलनि। हाणे केॾा वञनि फनकार, न त असांखे पिना शुरू करणी, पिन पिना दिन पिन पिना पिन पिना घिन पिन पिना। ओ नंढा वॾा त पिन न पोड़ पक त पिन न पिन पिन आता पिन आता, नंढा वॾा त पिन न पोड़ पक त पिन न पिन आता पिन आता। पिनणा आहे सोलो कमु, हर माण्हू तो पिने, तू बि पिन आता पिन आता। थैंक यू थैंक यू तव्हांखे जावेद चाकाणी सां मिलायोसीं, जंहिं तव्हांखे पंहिंजे ख़्यालात जो इज़हार करे ॾेखारियो, जेके असांजा एहसासात जज़्बात जेके तव्हां ताईं पहुचाया पई।